मज़ामत तहरीक के तरफों खैरपुर नाथन शाह दे तमाम सियासी समाजी मजहबी तंजीमन के तरफों करियल एहतजाज कयो वियो है त सॼे खैरपुर नाथन शाह में जेका 2022 में क़यामत बर्पा कई वई ही सवे माण्हू लुड़ी चुका हुआ लखे माण्हू कैन शाह जा दरपदरी जी जिंदगी गुजारे ऐं उन्हनि ॾाढा ॾुख ऐं ॾेवारा ॾिठा लेकिन असां चयोसीं त असांजे हुक्मराननि में ज़र्रे बराबर ग़ैरत ईंदी अॼु वाज़े थी वियो आहे त वाक़ई ही 100% बेग़ैरत आहिनि जो अॼु ताईं करोड़े रुपया इन बोर्ड जी मत में मिलिया आहिनि लेकिन इन्हनि खे उन्हनि पंहिंजे